घारो खां ज़ोहेब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ योम यकजहतीअ कश्मीर जे हवाले सां पूरे मुल्क जा घारे में बि कश्मीर डे मल्हायो वियो। द मुनाज़ डायल स्कूल घारो नंबर 1 में पिण हिन ॾिहाड़े जी मुनासिबत सां तक़रीब मुनक़िद कई। ॿारनि ऐं उस्तादनि चयो त 5 फ़रवरी कश्मीर डे ते असांखे अज़म करणु घुर्जे त असीं पंहिंजे कश्मीरी भाउरनि जी आज़ादीअ जी जंग ऐं उन्हनि में सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदासीं। उन्हनि वधीक चयो त 1947 खां अॼु ताईं कश्मीर जो मसइलो हल थी न सघियो आहे, जंहिं सबबि सभ खां वॾी वजह मुस्लमाननि जी ना इतफ़ाक़ी आहे। जेसीं ताईं सभई मुस्लिम मुल्क गॾिजी कश्मीर जे हक़ में आवाज़ बुलंद न कंदा, तेसीं ताईं कश्मीर आज़ाद न थींदो। पाकिस्तानी हुकूमत अवाम भारत जे तरफ़ां कश्मीर ते गैर कानूनी ऐं गैर इख़लाक़ी कब्ज़े जे ख़िलाफ़ पंहिंजे कश्मीरी भाउरनि ऐं भेनरुनि सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह तमामु जल्द कश्मीर आज़ाद थींदो ऐं भारतीय ज़ुल्म जो ख़ात्मो ईंदो। उन्हनि वधीक चयो त कश्मीर जे अवाम जी क़ुर्बानीनि खे सलाम पेश करियूं था, संदन हक़ ख़ुदि इरादियत जे मुकमल हिमायत करियूं था। आलमी बिरादरी खां मुतालबो कयो वियो त हू बरे सगीर जे विरहाङे जी अणपूरे एजेंडा खे मुकमल कंदे कश्मीर जी आज़ादी खे पंहिंजो किरदारु अदा करे। तक़रीब में ॿारनि कश्मीरनि ते भारत जे ज़ुल्म बाबति टेबलो पिणु पेश कया, जॾहिं त कश्मीर जे अवाम सां यकजहती जो इज़हार करण लाइ मुख़्तलिफ़ पोस्टर बि लॻायल विया।